ख़बर तव्हां सां शेयर कयूं पिया काज़ी अहमद मां। गुलाम हुसैन राहो जी रिपोर्ट मूजिब काज़ी अहमद नवाब शाह जो अॻूणो सदर ज़ुल्फ़कार अली ख़ासकेली जर्नलिस्ट फॉर ट्रुथ जस्टिस तंज़ीम जो मरकज़ी सदर चूंडण ते उन जे मान में तालका प्रेस क्लब काज़ी अहमद ते आजाणो ॾिनो वियो, जंहिंमें तालका काज़ी अहमद जे सियासी समाजी अॻवाननि, जंहिंमें दौलतपुर प्रेस क्लब सदर मुर्तज़ा जोखियो, जमाल शाह प्रेस क्लब सदर मोहम्मद हसन धारेजो, PPCT काज़ी अहमद जो सदर इंजीनियर गफ़ार जतोई, मुर्तज़ा शाहानी, हाजी खान लाखो, मीर इमरान जमाली जसकम जे पीर नईम सिंधी, तरक्की पसंद पार्टी जो बशीर जोखियो, प्रेस क्लब काज़ी अहमद जो सदर राणा अब्दुल गफूर राजपूत, साहिल लाखो इब्राहिम चांडियो ऐं समाजी अॻवाननि कामरान चांडियो, एडवोकेट इम्तियाज़ चांडियो, सहाफ़ियनि में तालका प्रेस क्लब सरपरस्त आला मलंग जतोई, सदर राजा साजिद अली उनड़, रिजिब अली जतोई, मुमताज़ जतोई, गुलाम हुसैन राहो, अशरफ उनड़, नबी बख्श खोसो, गुलाम हैदर उनड़, इशफाक अहमद राजपूत, गुलाम मुस्तफ़ा चांडियो, ज़ुल्फ़कार टांवरी, दरिया खान मरी, राशिद अली रावल खान चांडियो, याम काशिफ उनड़, सूफ़ी जावेद शाल, मीर मकबूल कीरियो, इनायत बालादी, राजा ठाकुर, जुनेद रावल ऐं वॾे तादाद में माण्हू शिरकत कई। अॻवाननि पारां ज़ुल्फ़कार ख़ासकली जी साफ़ती ज़िंदगीअ ते रोशनी विधी। आख़िर में महिमान खां ज़ुल्फ़कार ख़ासकली पंहिंजे ख़िताब में चयो त मां थोराइतो आहियां जन मूंखे एतिरो मान ॾिनो। हिन तंज़ीम जो मक़सदु इहो आहे मां पंहिंजे सहाफ़ी दोस्तनि सां गॾु हूंदुसि। सहाफ़ी तंज़ीमूं केतिरियूं टुटनि थियूं, केतिरियूं ठहनि थियूं, हीअ उहा तंज़ीम आहे सहाफ़ी नाहे। तंज़ीम हर ज़्यादती जे ख़िलाफ़ हूंदी। जॾहिं असां नाज़िम जोखियो जे घर पहुतासीं ऐं जॾहिं असां शहीद जे ख़बर ते वियासीं, उते असांजे जिस्म जा वार उभा थी विया। उन ॾींहुं असां वचन कयो त हिकु अहिड़ी तंज़ीम ठाहियूं जेका हर मुज़लिम सां गॾु हुजे ऐं ज़ालिम खे फाही ते पुॼायूं। हीअ तंज़ीम कंहिंजे ख़िलाफ़ न आहे। जॾहिं मूं उन वक़्त जे ज़ालिम SSP गिरफ़्तार कयो, उन मूं चयो त तूं मूंखे लिखी ॾे, लेकिन मां उनखे चयो त मां हाणे गिरफ़्तारी थी चुको आहियां। पोइ उन मूं ते तशदुद कयो, मूंखे अस्पताल मुंतक़िल कयो। मूं जॾहिं अज़ीज़ शहीद जे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ कॉल ॾिनी, उन खां पोइ कुझु क़ातिल गिरफ़्तार किया। आख़िर में ज़ुल्फ़कार ख़ासकली चयो त असांजी तंज़ीम में वकील ऐं ॿियनि खे शामिलु कंदासीं। असांजो साथ ॾियो। मां पंहिंजे ज़िले नवाबशाह जे सहाफ़ियुनि ते फ़ख़्रु कंदो आहियां। असां तंज़ीम जी मेंबरशिप शुरू थी चुकी आहे। आख़िर में वरी सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां।